छोकरा वे चोन तो तू जाओ या सूरती मां निकतो मायूं जणी जूं मर्दन के कंध में हण जूं ज़ाल मुर्स जे मोकल का सवा नफली नमाज न पढ़े मुर्स जे मोकल का सवा नफली रोजा न रखे माई दान जनाई बुरको पायूं बीठिया नबी साहब केर आया जे ज़ौजती सफ़ान बिन मुअत्तल जी ज़ाल आया छो आई हेडे मुर्स जी दान खणी आया क्या मामलो आ जैसे मुझो मुर्स रोजो थी रखा मुके मारे ही थो नबी साहब फरमाए सफ़ान काथे आ उथी बीठो हेडे हेडे ये तुझी ज़ाल आई जे तो रोजो थी रखा मारे थो छो जैसे फर्द रोजे जी गाल काने नफली रोजो वाना रजुलन शाबुन माया नौजवान शादी कई तम हाणे हिन का जमल पुछ चे थी मुखे रोज हुआ पुट तू छो तो उनके इशारा करे तू बे पेशाब लगो दई तो उनके छो तो इशारा करे मां मौलवी थोड़े या मां इजराइल जो भाव माच कर बदान 10 मिनटन में ताजी जान तो छड़े आई वाइस करण दींदा ही कोन सब चो सुभान बस जल्दी किथे तो क्या मेरे मार्केट तो वधा जी हमरा एकड़ो आयो उबतो अची सवाल के अली का हजरत अली का उबतो जे कामरे द उबता हाने मुका एकड़े कामरे द सवाल कयो जाम छोरे मुला अलाह आए मुझे वो दुनिया अपनी दो हलाई जड़ो मुंह तेड़ो मोचड़ो जड़ा रूह तेड़ा खत्मा जड़ा सवाल तेड़ा जवाब जड़ा जमायती तेड़ा पेशमा हाणे मां घोट के तकीर कई एकड़ो हमरा आयो वडा वार गेड़ू कपड़ा अजीब शक्ल मुखे चे बाह का मताई मुला मुंजी बुध मुझे बुधा जे न मां शियो आ न मां सुन्नी आ न मां देवबंदी आ न मां बरेलवी आ न मां अल हदीस आ न मां हिंदू आ न मां मुसलमान मुझो केड़ी भला है सब नट ढरा दई को पानो ही न तो लगई चे मां सूफी आया सदकी वन्या तुझे ना सुनता मुझो तुझो मजहब केड़ो आ जे मुझो मजहब आ न मस्जिद हां न मंदिर हां मैं हर सूरत जे अंदर हां मुझो तुझो नजरियो केड़ो आ जे ना है वांद वजूद के किए नित्या नमाज मां वांदो ही कोने मां नमाज किए पढ़ा मुझे जट आ न सा धक करे जट को जटन सा जट थे असा जा मुला मरी जटन के कुरान जा दलियो कुत्तो छा जाने कणक जे मानी कुत्ते जो इलाज आ मोचड़ो हिन ते कुत्तो भौंके न तू चवंदो मां मक्की मस्जिद जो पेश मां मां नमाज पढ़ाई जे जो मैं जो कुत्ते कुत्ते के केड़ी खबर तू मक्की मुझे या जट धक कर जट मुझे पुट घणा दी चे 5 मुझे 5 ही तो जा कोन चे मुंजान मुझे तो जा कोन चे मुंजान मुझे तो जा कोन चे किया भला मुझो तू 5 नमाज़न पढ़ने जी तोखे वांद काई कोने 5 छोरा तो किथां कढिया माना इहो इजी लोड बे हंदा थियो ते मोला हेड़ो धक्को मुझो मुर्स तोखे गडियो हाने मां जाम छोरे तकीर कई कड़ो छोरो उथी बीठो चे मां फुल अंग्रेजी ॻाल्हाईंदो मुझे अंग्रेजी ते गॾो बि ॻाल्हाईंदो गॾो हिंग कंदो आहे न छा चवंदो आहे हाउ आर यू तव्हांजे एसपी मूंखे घुरायो तेगड़े हमरा फुल अंग्रेजी सिंधी ॻाल्हाई न पियो मुझो भला छो चई मुंहिंजो अंग्रेजी ते कंट्रोल आहे मुझे जल्द बगे अंग्रेजी में छा चइबो इहो त मुंहिंजे पीउ खे बि कोन्हे जल्द हज़रत अली साईं का हमरा अब तो सवाल हाणे तव्हां थकिजी पिया आहियो न न पकाई छॾियो जेके थका हो ॾाढा जो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर छा त खल्क आई हमरा कहिड़ो सवाल हज़रत अली का अली इस्लाम में मर्द घणियूं शादियूं करे चे 4 ये माईअ कहिड़ो ॾोह कयो समझी वियो या ब्रेक तां लत खणा समझी विया आयो ब्रेक तां लत न खणा समझिया चेंजे इस्लाम में मर्द 4 शादियूं करे तो माईअ कहिड़ो ॾोह कयो माई बि त 4 मुड़ुस कर हज़रत अलीअ जो मसइलो सम्झाए ॾिसां चे 4 ॼणा पाणीअ जो गिलास भरे अचो भरे आया चे 4 ई गिलास विझो जग में विधऊं जग में चे पंहिंजो पंहिंजो पाणी कढो छो हली पंहिंजो पंहिंजो पाणी कीअं निकिरंदो ये तो मिक्स थी वियो
हज़रत अली फरमाए हिकिड़ी औरत 4 मुड़स करे त अंदर जग त हिकिड़ो आहे न। शोरो जो ॼमे त नंबर प्लेट कंहिंजी लॻेसि। हज़रत अली मस्जिद जे दर ते बीठो, 5 यहूदियुनि जा मौलवी आया। 5 घणा? 5 यहूदियुनि जा मौलवी 5। चयो अली असांजो सुवाल साॻियो आहे, जवाब मटे ॾे ऐं जवाब सां गॾु दलील ॾे, न त न जे पुछो सुवाल। हमरा उथी बीठो, अली मुंहिंजो सुवाल पुछ। चई इल्म मथे जा माल। चई इल्म मथे, दलील कहिड़ो आहे? चई माल कारून जो वरसो आहे, इल्म मोहम्मद जो वरसो। वरी ॿियो हमरा, अली इल्म मथे जा माल। चई इल्म मथे, दलील कहिड़ो? चई इल्म वारे जा यार घणा? इल्म वारे जा यार घणा? हाणे मूं 7 त एसपिन जा प्रोग्राम कया आहिनि। 2 दफ़ा तव्हांजे तनवीर साहब घुराई, 2 दफ़ा लाड़काने में पंकज साहब, ठटे वारो एसपी शब्बीर सेठा, 1000 मुस्लमान त 1800 वाणिया। वाड़े वा मुला तुंहिंजी मार्केट। मां पासपोर्ट ठहिरायो, पोइ अम्मा खे आसरो ॾिनुमि तोखे बि थो वठी हलां। पोइ पासपोर्ट खे 3 साल थी विया। अम्मा जो हाणे त वठी हल निभागा हाणे त। पोइ अॻिले मई में वियासीं मके पाख मिठाइजे, असांजो मौला गुलाम रसूल मेंगल आहे, उनखे हिकिड़े फ़ोन कई त मके में शादी आहे, फुल फुटनि जी कंहिं आलम सिंध मां आयल आहे त वठी ॾे। चई खोड़ो साहिबु आयो आहे। चई क़ुर खे ॾिसो इन लाइ त मरूं था। मां वियुसि मके पाख में, शादीअ में तकी रखियमि मुनो कलाक, उतां 2 तारीख़ वठी 5 जलसा मके में, 3 मदीने में, 2.5 लख ख़र्च कयमि, 4,80,000 ओॾों खणी आयुसि। जहाज़ में वेठासीं, वापसीअ ते अम्मा मूंखे जो निभागा अञा न पियो हले। इल्म वारे जा यार घणा, माल वारे जा दुश्मन घणा। पुलिस दुश्मन, चोर दुश्मन, थाड़ेल दुश्मन, डॉक्टर दुश्मन, मुला त वर कयूं पिया वतन। वरी टियों हमरा, अली इल्म मथे जा माल। चई इल्म मथे, दलील कहिड़ो आहे? दलील कहिड़ो आहे? चई माल खपाईंदे खुटंदो, इल्म ॿुधाईंदे वधंदो। माल खपाईंदे खुटंदो। तोर 100 रुपया, 20 रुपए जो भींडियूं वधई, बाक़ी घणा? 20 रुपए जा करेला, बाक़ी घणा? 20 रुपए जा साल लाइ चीगम, बाक़ी खपाए त खुटे पियो। 5 अली इल्म मथे जा माल। चई इल्म मथे, दलील कहिड़ो आहे? दलील चई माल बेवफा। माल अबा वॾेरो जो मरंदो, ट्रैक्टर क़बर में कायूं ईंदो, वीगो गाॾी, ओपो मोबाइल, सभु टपड़ हिते। पर क़ुर जो हाफ़िज़ वेंदो त क़ुर सीने में गॾु खयूं। 5 हमरा, अली इल्म मथे जा माल। चई इल्म मथे, दलील कहिड़ो आहे? है चई माल पए पुराणो थींदो, न हलंदो। ज़िया जे ज़माने जा 10 रुपया हलंदा, चो बाबे ठाहिया। पर क़ुर महिमान वॾो इंतज़ाम आहे। बा माठ करे वियो, चओ त मां बसि कयां भला। छा क़यामत थी अचे हिते पंहिंजे मार्कुनि वधाइण लाइ बीठा पिया। बाबा ठहियो तव्हां इंतज़ाम करे दंग कया। हीउ झंडा मथे करे छॾियो, हीउ झंडा मथे करे छॾियो, माण्हू इलाही डिस्टर्ब था थियनि। झंडा साइडुनि खां आणिबा न, विच ते कंहिं तव्हांखे चओ था लाहौल। अबा आवाज़ त ॾे भला, ख़ैरियात में आयूं। आवाज़ छो नथो ॾिए? मसला घुराए त किराए वारे सां रिआयत न कंदा कयो। किरा पठाण वता छुआरा, छुआरनि में टिंडिण बि आयुसि। टिंडिण खे बि ॾाठ ॾिने, उन कयो ची। चई ची छाजी आहे? तोर में आयो आहियां। मानी ॾे पियो पचाइण वारी। इन जे करे शरीयत चए थी पहिरियों छोकिरी पोइ नौकिरी। असां वारा छोरा था चवनि पहिरियों नौकिरी। शरीयत चए थी पहिरियों शादी कर, मता तूं निभागो आ, राणी सभागी अचे। उन जे सदके अलाह नौकिरी ॾे। हा असांजा छोरा 42 सालनि जा थी था, अड़े शादी कराई बहुण न बाबा। मोबाइलूं ॾिसी ॾिसी मखण सॼो वही वियो। जल्द ओपो
वतो थम पिणे के न तो ओपो वठी दे बस कर ओपे जा पुट छा त खल्क आई आहे।